पोइ सिंधड़ी जो रुख कंदासीं, जिते सिंधड़ी तालके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पिणु जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैलियूं कढियूं वयूं, जंहिंमें हसाने आशिक़ाने रसूल शरीक थी मोहब्बत जो इज़हार करे रहिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर असद शर। 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में जश्न आमद रसूल जिते पूरे पाकिस्तान में मल्हाइजी रही आहे, उते तालके सिंधड़ीअ जे अंदरि बि रैलियूं कढियूं पियूं वञनि। इस्माइल कुंभार ॻोठ खां जेका रैली कढी वई आहे उहा हिन वक़्तु हिंगोरनू शहर में पहुती आहे, जेका सिंधड़ी बारू महल दिलबर महर खां थींदे जेका हितां बशाम बिरोई दरगाह ते इख़्तिताम पज़ीर थींदी, उन जी जेका हितां अॻुवाणी मौली अल्लाह ॾितो मौलवी कासिम अनवर कादरी करे रहिया आहिनि। उन खां अलावा फुलाडियूं जे फीज़ाने मुर्शिद मस्जिद मां जेका रैली कढी वई आहे, जेका मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदी वेंदी, जंहिंजी अॻुवाणी मौलवी मोहम्मद खान नोड़ी करे रहियो आहे, जेका पंहिंजी मंज़िल ते पहुचंदी। उन हवाले सां आशिक़े रसूल जेको आहिनि से वॾियूं ज़ोर ऐं शोर सां तयारियूं कयूं आहिनि ऐं जेको आहे सो सावन कपिड़नि में मलबूस थी ॿाहिरि निकिता आहिनि। पंहिंजे ॿारनि खे जेके आहिनि से इमामा ऐं पटका पाराया विया आहिनि ऐं वॾियूं तयारियूं कयूं वयूं आहिनि ऐं अॼु जेको आहे सो हुज़ूर पाक सां हिननि जो इश्क ॾिसण वटि आहे। सिंधड़ी खां पोइ अव्हां खे काज़ी अहमद मां अपडेट कंदासीं।